18 साल छा कयो अथव, 18 साल छा कयो अथव। 18 सालनि जी मां हिसाब किताब थोरो घणो ॾींदुसि, छाकाणि पहिरियां 5 साल शायदि मां बि रहियो हुउसि 8 साल। तंहिंजे करे ओवरऑल जेका पीपल्स पार्टी जी कारकर्दगी आहे नुमाया आहे। मां त तारीख़ आहे जेका पीपल्स पार्टी ख़िदमत कई आहे 18 सालनि में, तारीख़ी आहे। इहा तारीख़ी असांजी कामयाबी आहे NFC अवार्ड ते। हिकु त उहा काफ़ी अरसे 15-16 सालनि खां पोइ पहिरियों भेरो इहो मौक़ो मिलियो पीपल्स पार्टी जे हुकूमत में, त NFC जी ज़रूरत आहे, ख़ासि करे सूबनि खे ज़रूरत आहे ऐं कुझु कमिटमेंट शहीद भुट्टे जूं हुयूं। NFC अवार्ड सूबाई हुकूमत जे ज्यूरिस्डिक्शन में अचनि था। उहे घणा शोबा अञा ताईं मरकज़ी सरकार वटि आहिनि, कलेक्शन उहे था कनि सूबनि जे पारां। ईअं बि थींदो आहे छा साईं, त मुंहिंजी मिल्कियत ॿियो को खाए पोइ वरी उन मां जेको वणेसि सो मूंखे पासेरो ॾेई छॾे। पर हिते बसि राजो बाठान जो त साईं हीउ जेको कॉन्स्टिट्यूशन आहे कंहिं हद ताईं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे प्रोग्राम जो हिसो आहे ऐं उन ते अमल थी रहियो आहे। माण्हू चवनि था तव्हां विसारे छॾियो ऐं उहा जेका कमिटमेंट हुई शहीद भुट्टे जी उनखे विसारे छॾियो। विसारियो न आहे साईं, हालात अहिड़ा आहिनि। तंहिंजे करे मज़बूत पेर ज़मीन ते रखी कोशिशि करे ऐं उन कमिटमेंट खे पूरो करण जी कोशिशि कई आहे, हमेशह कई आहे। हाणे बि जेका कॉन्स्टिट्यूशन हुनजो जेको ठाहियूं पिया बजट हला कंदो पास थींदो सुभाणे आज। त इन में मां जीअं चयो साईं NFC अवार्ड शहीद भुट्टे जे वक़्त में थियो, पर असुल में जेको थियो सो 2010 में हैरती ॻाल्हि हुई, पर इम्पॉर्टेंट ॻाल्हि हुई जेका तॾहिं असांजो ज़रदारी साहिबु आसिफ अली ख़ान उहो प्रेसिडेंट हो, हुन सां मूं ॻाल्हायो ॿुध साईं NFC अवार्ड फ़ाइदो थींदो सूबनि खे, न सिर्फ़ु सिंध खे बि थींदो पर ओवरऑल चइनी सूबनि खे थींदो। के दोस्त हुन ते न पिया एग्री कनि, पर पोइ ऐलान थी वियो त भाउ चइनी सूबनि सां गॾु ऐं फाइनेंस मिनिस्टर प्रिज़ाइड कंदो। हिकिड़ो शोबो, हिकिड़ो तमामु आम शोबो टैक्स ऑन सर्विसिस, उन में काफ़ी इनकम मरकज़ी सरकार वठंदी, सूबनि खे ठूले जो ॾेढ ऐं मिड़े ई खणी बिना हिसाब जे थोरा घणा पैसा सूबनि खे मिलंदा। हाणे साईं हिन बजट में तव्हां ॾिसो को 350 बिलियन असांखे इनकम थिए थी टैक्स ऑन सर्विसिस। हैरत थींदी इहो कमु शहीद भुट्टे जे ज़माने जो, ऐं फाइनली असां चई छॾियो त इहो शोबो हेतिरा हर सूबे खे मिलंदा ऐं हर सूबो जेको एग्री करे पियो। पर हुन वरी उन एग्रीमेंट खे जॾहिं क़ौमी प्रेसिडेंट साहिब वटि वई उनजे सही लाइ, त उहो 2 लाइनियूं कटे छॾियो आहे। मां सम्झो उन ॾिठो मूंखे खणी आयो, हे त 2 लाइनियूं कटे माना सॼी कमु लाइ छॾियईं, सूबनि खे वरी न मिलंदो। मूंखे हुते हर मीटिंग में पिया चवनि ज़ोर अजाए थो ॾिए, कलेक्शन करे न सघंदव, असां कलेक्शन कई आहे, तव्हांखे एक्सपर्टीज़ कोन्हनि, तव्हां वटि अहिड़ो स्ट्रक्चर कोन्हे ऐं जेके असां था ॾियूं हुन ते मुतमइन थी वञो। मूं चयो माण्हू मूंखे भली कढनि, मां जॾो न आहियां अहिड़ो जो न सम्झां। इनशाला असांजे सूबे खे फ़ाइदो थींदो, पंजाब खे बि थींदो। ऐं शहबाज़ शरीफ़ साहिब ॿुधायो तव्हांखे असांखां वधीक फ़ाइदो थींदो, तॾहिं पोइ वञे पियो। लाहौर में उते मीटिंग थी, एग्री थियो, उते प्रेस कॉन्फ्रेंस में ई NFC अवार्ड थियो। हाणे NFC अवार्ड में मां तव्हांखे जीअं अर्ज़ु कयो त शुरू में असांखे पहिरें साल ई SRB जेका आहे सिंध रेवेन्यू बोर्ड उहो ठाहियोसीं हिते, ऐं उन जे तहत असांखे पहिरें साल ई तक़रीबन मूंखे यादि न आहे शाह साहिबु ॿुधाईंदो आयो आहे न, त 120 बिलियन या इन खां मथे असांखे पंहिंजो शेयर मिलियो। हाणे 320 साईं वॾी ॻाल्हि आहे न। इहो कलेक्शन थींदी जॾहिं असां वटि न हो इहो शोबो। तंहिंजे करे तारीख़ी फ़ैसिलो आहे, मामूली न सम्झिजे, तारीख़ी फ़ैसिलो आहे जेको चइनी सूबनि खे फ़ाइदो थो पए।
न सिर्फ़ु असांखे चइनी सूबनि खे फ़ाइदो आहे हिन अवॉर्ड मां। बहरहाल मां इन करे चयो त हीअ अचीवमेंट आहे पीपल्स पार्टी जी, न मुंहिंजी न कंहिं माण्हूअ जी, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी अचीवमेंट आहे, वॾी अचीवमेंट आहे। साईं उन खां पोइ ॿियो आम जेको कमु थियो आहे, कंहिंखे जनकनी कान हूंदी, जेको आम कमु थियो आहे असांजो उहो आहे कोल बेस बिजली। हाणे इहो जॾहिं असां शुरू पिया कयूं त उन ते बि एतिराज़ु थियो त पोइ तव्हां छा ठाहींदव, न रोड ठाहे सघंदव, न बिल्डिंगूं ठाहे सघंदव, न कंहिंखे ग्रांट ॾेई सघंदव, ॿियो डेवलपमेंट न करे सघंदव जेकॾहिं इहो ठाहियो, ऐं पोइ बि कामयाबु थियल आहे न इहो कोल। मां अर्ज़ु कयां त मां हुन चीफ मिनिस्टर हुउसि, पर मां वरी बि वेरीफाई करण लाइ एक्सपर्ट्स घुराया, पाण वियुसि जर्मनी वियुसि ऐं ॿिनि टिनि ॿियनि अहम मुल्कनि में वियुसि जिते कोल बेस, हा चाइना वियुसि, चाइना में ॿिनि टिनि जायुनि ते वियासीं, छा साहिबु इहो छा, हुते वञी ॾिठोसीं त हुननि वॾी तारीफ़ कई कोल ते जेको बिजली ठहे थी। 40% किन मुल्कनि में 40% बिजली कोल ते आहे, ऐं इहो कोल बेस असां वटि पैसा बि घटि आहे, चयूं पैसा बि कोन था किथां, हे साईं जेको ॿ टे दफ़ा चयो PPP मोड, फस्ट टाइम असां उन ते कोशिशि कई। अचनि पिया हमारा खोड़े, पैसनि जो ॿुधी लवाए पिया वञनि, असांजो छा कयूं। उहो जेको कारखानो आहे ॾैरकी में फर्टिलाइज़र फैक्ट्री, उनजो मालिक मुंहिंजो वाक़ुफ़ु हो थोरो, ऐं मुंहिंजे दोस्तनि चयो त उन सां मिलियो, इहो चङो माण्हू आहे, ख़ैर जा कम बि कंदो आहे, ख़ैर जो कमु त न आहे, इहे सभिनी जे फ़ाइदे जो कमु आहे, न सिर्फ़ु सूबे जो कमु आहे, मुल्क जो कमु आहे, मुल्क फ़ाइदो वठंदो बिजली ते। कान्हे हुन ज़माने में बिजली तमामु घटि हुई, पोइ मां उन सां ॻाल्हायो, उन चयो असांखे मेजॉरिटी शेयर ॾियो त असां अचण लाइ तयारु आहियूं। मुंहिंजो नओं कमु आहे, इन में मेजॉरिटी त सिंध गवर्नमेंट जी हूंदी, बाक़ी तोखे 40% 45%, अंत में 49% हुननि खे ॾिनोसीं, 51%, हा बाक़ी मैनेजमेंट उन्हनि खे ॾिनी वई ऐं सुठी हलायूं, असांखे हुन मां वॾो फ़ाइदो थियो आहे। पर हाणे इहो सॼो पैसो वञे थो मरकज़ी जेको डिविज़ेबल पूल आहे हुन में, हाणे मां छा चवां, उन ते हाली कोन थो चवां, हर भरू कंट्रोवर्सी थिए, ॾाढा मुड़ुस हेॾा बि कोन, तंहिंजे करे उन मां बि को इनकम काफ़ी थी थिए। मूंखे हिकिड़े दोस्त ॿुधायो त सही, पर हाणे मां आउट ऑफ टच आहियां, न होॾे वञा न अचां, बाक़ी फ़ाइदो इलाही थियो आहे हुन मां, असांखे फ़ाइदो थियो हूंदो थोरो घणो।